सिंध जे नौजवाननि सां जो है न ज्यादती थींदो, सिंध जे नौजवाननि सां जो है न ज्यादती थींदो। चाक के भी पैसे हमारे पास नहीं होंगे, चाक के भी पैसे हमारे पास नहीं होंगे, चाक के भी पैसे हमारे पास नहीं होंगे। पूरा सिंध फेल हो गया, अफसरान के बच्चे पास हो गए। पूरा सिंध फेल हो गया, अफसरान के बच्चे पास हो गए। पूरा सिंध फेल हो गया, अफसरान के बच्चे पास हो गए। मीडिया में हरू भरू ज़िंदा रहण लाइ ऐं बहस जो मौज़ू रहण वारो गुर को सूबाई वज़ीर सरदार शाह खां सिखे। कॾहिं कॾहिं उस्तादनि बाबति गैर पार्लियामानी ॿोली ॿोले बि ही पाण खे बहस में आणण जी कोशिश कंदो आहे। मीडिया कवरेज ऐं पंहिंजी वाखाण लाइ पंहिंजी नियाणीअ खे सरकारी स्कूल में ड्रामाई अंदाज़ सां दाख़िल कराए आयो ऐं मीडिया जा वलर साण वठी आयो। वरी पोइ उन खे मुख़्तसिर अरसे अंदरि ई ख़ानगी स्कूल मुंतक़िल करे छॾियो, पर उन वक़्तु हिन इहा ॻाल्हि मीडिया खां लिकाए छॾी। कॾहिं कॾहिं नौजवाननि जे जज़्बनि सां बि खेॾी वेंदो आहे ऐं म्यूज़िक टीचरनि जूं नौकरियूं ॾेई या साइंस टीचर को बढ़ा के दें या 40 वालों को दें, अब ये तो फैसला कमेटी को करना है। यूटर्न वठी चवंदो आहे तालीम रोज़गार जो ज़रियो न आहे। महकमा तालीम को हम अगर तालीम देने का जरिया बनाएंगे तो फिर उसके नताइज वो निकलेंगे जो हम चाहते हैं। अगर हमने उसका रोजगार का जरिया उसको बना लिया तो फिर तो मैं समझता हूँ अल्लाह ही हाफिज है। पर पाण साईं जन उन वज़ारत ते वेही घर जो गुज़र सफ़र बि कंदा त तेल गाॾियूं ऐं ॿियूं सहूलियतूं बि ढोईंदा रहंदा। ताज़ो ई शाह साहब हिकु तकरारी बयान ॾिनो आहे त बंदि पयल या तबाह थियल स्कूलनि जूं तस्वीरूं अवां सोशल मीडिया ते छो रखी रहिया आहियो, जॾहिं फंड ई न आहिनि त पोइ असां इहे कीअं ठहिरायूं। सोशल मीडिया ते फलाणी स्कूल रखी पे मुझे छुटा ॾेखारियो बाबा, पंहिंजो तेल ख़र्च करियो ऐं पाण ई मुंहं सां चवां वेठो त बाबा हेतिरा स्कूल ज़ुबून आहिनि जेके ठाराए सघूं पिया उहे ठारायूं पिया, जेॾीमहिल असां वटि वसीला हथ में हूंदा त ठाहींदासीं। उन बयान खां अॻु शाह साहब इहो बि चयो हो त सिंध जा माण्हू फेसबुक ते रुगो घर वेही तालीम बचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि, वञी स्कूलनि जी मालिकी पाण अमली करे ॾेखारनि। पर जॾहिं सिंध जा माण्हू अमली तौर ते उन तबाह थियल स्कूलनि बाबति उते पहुची वीडियोज़ ठाहे आवाज़ उथारे रहिया आहिनि त शाह साहब हथनि मां निकिरियो वञे ऐं हर हर चिड़ी पवे थो, फरमाए थो त फंड न आहिनि। ही अवाम जो टैक्स आहे, अवाम हिसाब न वठंदो त केरु वठंदो। ही को पीरी मुरीदी वारो मामिलो न आहे जो को पुछे बि न, को पुछे बि न ऐं को रुसे बि न। जीअं ई सरदार शाह भगल टुटल स्कूल ॾेखारण खां रोके वरितो, तीअं ई सिंध जा माण्हू वधीक वीडियोज़ रखंदा रहिया ऐं चवंदा रहिया त असां लिखंदासीं जेकॾहिं फंड न आहिनि त पोइ पंजाब में सिंध जे पैसनि मां तालीमी इदारा ऐं सिहत मर्कज़ कीअं पिया क़ाइमु थियनि। Establishment of IT park in Multan adjacent to Bahauddin Zakariya University। मजा आया सुन के। सिंध हुकूमत सिंध की आवाम का पैसा, सिंध के टैक्सों का पैसा उठा के जो है सिंध में अब कहीं जरूरत नहीं रही है, उठा के मुल्तान में लगा रही है। ये नहीं है सूबाई खुद मुख्तारी पे हमला जो आप लोग खुद कर रहे हैं। ये क्या मजाक लगाया हुआ है, ये क्या मजाक लगाया हुआ है। मेरा पैसा, मेरे टैक्सों का पैसा मुल्तान में जाके लग रहा है, और यार कश्मीर में लगा देते, कंदकोट में लगा देते, बदीन में लगा देते, मीरपुर खास में लगा देते, हैदराबाद में लगा देते, कराची में लगा देते। आप लोगों को कोई और जगह नहीं मिली, आप उठा के ये पैसा मुल्तान में लगा रहे हैं। अञा त सिंध अंदरि 60% ॿार ख़ानगी स्कूलनि मां तालीम हासिल करे रहिया आहिनि ऐं टैक्स गवर्नमेंट खे अदा करे रहिया आहिनि। उन बावजूद बाक़ी 40% ॿारनि खे बि जेकॾहिं मयारी तालीम न ॾेई सघो त पोइ हिन खाते जो बाक़ी कहिड़ो कारज वञी रहियो। छा ही खातो सेक्रेटरियुनि, वज़ीरनि, डीओज़ ऐं ॿियनि कामोरनि खे पालण लाइ ठाहियो वियो आहे? जॾहिं फंड न आहिनि त पोइ तालीम खे ताला लॻाइण खां बहितर आहे त अव्हां पंहिंजे सरकारी घरनि, लग्ज़री गाॾियुनि ऐं मुफ़्त वारनि पेट्रोलनि जी कुर्बानी छो नथा ॾियो। जो इहो ॿुधाए रहिया आहियो त इहो वक़्तु बि परे न आहे जो असां हिकु चाक बि ख़रीद करे कोन सघंदासीं। आज से 2-3 सालों के बाद चाक के भी पैसे हमारे पास नहीं होंगे, स्कूल स्पेसिफिक बजट तो दूर की बात है। आज से 2-3 सालों के बाद चाक के भी पैसे हमारे पास नहीं होंगे, स्कूल स्पेसिफिक बजट तो दूर की बात है। शाह साहब ही माण्हू अव्हां खां पुछंदा ऐं हर माण्हू जो फर्ज़ आहे अव्हां खां सवाल करण जो, अव्हां जो फर्ज़ आहे जवाब ॾियणु। जेकॾहिं अव्हां खे इन मामले ते चिड़ लॻी रही आहे त पोइ खुर्शीद शाह वारे फार्मूले ते अमल करियो, पंहिंजो को लूण मिर्च जो दुकान खोलियो जिते अव्हां खां केरु पुछंदो बि कोन। तॾहिं त सियाणनि दुरुस्त फरमायो आहे त उत्तम खेती नीच नौकरी वधंदड़ वापार।